बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गोहर गोहर अंग्रेजी में रूबी, सिंधी में याकूत भी चइजेसि थो। उहो जेकॾहिं मिटीअ में बि पियो हूंदो गर्द त बि उहो गोहर आहे। ऐं सोन जे थाल में जेकॾहिं छेणो पियो हूंदो त वरी उहो छेणो हूंदो। ऐं पहिरीं त बेहद थोराईंदो आहियां एजुकेशन आहे, यूथ एजुकेशन सोसाइटी जा जेके दोस्त आहिनि उन्हनि जो जन ही तो प्यारो मुख़्तसिर प्रोग्राम रखियो। बाबा साईं जन जी शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ त अञा ज़माना खपनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त अॼु असांजे घर जा भाती सभु हिते आहिनि। ऐं मुंहिंजो दिलबर दोस्त लियाकत मीराणी बि हिते, जंहिं खूह में आउं ॼाओसि, जंहिं कच्ची झूपड़ी में सियारे जी मुंद हुजे दुखी पियो उते जो प्यारो माण्हू रफ़ी किसाणी बि वेठो आहे, मुर्शिद गुलाम हुसैन शाह वेठो आहे, साईं भुरगड़ी साहब वेठो आहे, ऐं मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो मोहसिन साईं मुनीर सुमरो। मूं ते छा चइजे पर रियलिटी इज माय वन ऑफ फेवरेट टीचर, माय रोल मॉडल। साईं अल साले खानका जा सभु कागर मूं वटि संभालिया रखिया। बाबा साईं जन मूं सां जेको रवैयो हो उहो हिकिड़े बेस्ट फ्रेंड वारो रहियो, इब्तिदा खां बुरके मटाइण ताईं। हिकु अजीब ॻाल्हि त हिकु साफ़ी दोस्त आहे जंहिं मूंखे उन ॾींहुं उहो वीचारो गुज़िरियल 8 महीननि खां पियो हुन चयो कोन कुझु ॿियनि माण्हुनि बि साईं सां मिलिजे, हीअ जेकी वबा आहे त उनजे करे असां ॾाढो एहतियात पियो कयोसीं त ख़ल्क़ खां मिलण खां रोकिजे, पर वरी थोरो शटडाउन ऑक्सीजन सॼो बाबा साईं जन जे लाइ ऑक्सीजन ई अवाम नास हुई, उनखे बि आउं ॾाढ ॾींदो वियुसि। हेठि इतफ़ाक़ सां छा थियो त ग़ालिबन उहा 7 या 10 नवंबर जे विच आहे राति जो जैकबाबाद मां हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन कई, साईं साईं कीअं तबियत आहे? बाबा साईं जन जी सही तबियत आहे, असां लोका लिकाई पे याद आहे। बाबा साईं जन जी अलालत जेका हुई सा 5 तारीख़ खां वठी असां 5 नवंबर खां लिकाईसीं पियो। उम्मीद मूंखे त इहा हुई त बाबा साईं जन ठीकु थी वेंदा, या आख़िर में त वरी डाइट ते बि अची विया, खाइण पीअण शुरू करे ॾिनऊं। त जैकबाबाद मां बाबा साईं जन ICU में हुजनि उन फ़ोन कई। He belongs to Department of English, a former student of Department of English, University of St. Jamshoro. He's a retired one, and he sensed, he felt. जिसने साईं सां मूं ॻाल्हायो त फ़ोन ते साईं जन जी ग़ुनूदगी में हुआ। Even Baba Sai was in ICU and he received the call. मुझे बाबा साईं जन जी तबियत थी रहे तो उनजे करे छा आहे त असीं दवा खाधी हूंदनि, उन टेबलेट जी ग़ुनूदगी आहे। कलाकनि खां पोइ वरी हिकु ॿिए साथी जेको बाबा साईं जन जो आशिक़ आहे उन बि ॻाल्हि कई त 15-20 मिंट अॻु में मूं साईं सां ॻाल्हायो आहे, पर ॻाल्हाइण में थोरो ग़ुनूदगी मुंहिंजे यार ॻाल्हि ॿुध, हीअ 8 पिया थियनि हींअर त असां उस्तादनि जो जेको आहे टाइम हूंदो आहे अर्ली टू राइज़, त उन वक़्तु बि बाबा साईं जन पंहिंजनि अक़ीदतमंदनि सां राब्ते में रहिया। एंड इन वन प्राइवेट हॉस्पिटल असां राति जो कचहरी पे कईसीं, ऐं नोनारी साहिब जेका कचहरी पे कईसीं उहा इहा त
about Coleridge. Purana Sahib, we were discussing about Coleridge, about W.Y. Yeats, about Keats. I think they were his favorite ones. ऐं मुंहिंजा सभु अंगल आरा कयूं। पुरड़ो साहब मूंखां हिकिड़ो साल जूनियर आहे, हिकिड़ो साल जूनियर आयो त आउं ॾाढो अरॾो हुअसि ऐं आहियां। उहो वरी बुरगड़ी साहब खे ख़बर आहे ऐं गुलाम हुसैन शाह खे ख़बर आहे त आउं तबियत जो केॾो मिठड़ो बि आहियां, मिज़ाज जो बि केॾो मिठड़ो आहियां। छो नंढे में साइकिलिंग कंदो हुउसि घणी, ब्रेक हणणु, पोइ साइकिल अहिड़ी हुई जंहिंमें ब्रेक लॻंदी कोन हुई ऐं अॼु बि ब्रेक लॻे ई कोन थी। पर ख़ैर मदई छद सां कम बि कढियो वञो। बहरहाल बाबा साईं जन मुंहिंजा सभु अंगल आरा खया ऐं मूंखे ख़ुशि नसीबी आहे एंड आई एम प्राउड ऑफ इट। हिन बेवस कामोरो आहियां, बेवस हूंदे बि बस वारो आहियां। And I'm proud that उस्ताद इब्ने उस्ताद आया। दिसंबर अजीब महीनो आहे, दिसंबर 2000 जिन सालनि खां उन्हनि 99 खां वठी 2000 ताईं ऐं डिफेंस में रहंदो हुउसि। कंहिं फ्लाइट में सरकारी नौकरी बि मुंहिंजी हलंदी पई हुई, छो जो मूंखे पर 15-20 ॾींहं ऐं कराची में बि आहे, कॾहिं हफ़्तो हिकिड़ो आयो त विज़िटिंग फैकल्टी। डिफेंस में रहण छा ज़िंदगी हूंदी, थोरी लग्ज़री खणी चइजे। पर बाबा साईं जन हुकुम कयो वेकेशन्स दौरान थी बाबा जे कोटड़ी में स्कूल हले पियो, हिनखे भला हलाइजे, हलाइण जी कोशिशि कजे। मुंहिंजो हाज़िर बाबा साईं। ऐं 1 जनवरी 2051 अॼु ताईं आउं उधारो हलायां पियो। पहिरीं रेडियंट्स जे नाले सां हुयो, रेडियंट्स लर्निंग सेंटर। सुबुह जे टाइम ते स्कूल आहे ऐं शाम जो पोइ वरी बाबा जन जे मुल्क खे मटाइण खां पोइ शागिर्दनि जे इसरार ते मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हुई त हुनखे असां जेको आहे सो कलंदर शाह इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन रिसर्च कयो आहे। त उहो ई ॻाल्हि, त उहो ई सिलसिलो हले पियो, हलंदो रहंदो, रेप्लिका थींदी आहे। हिकु ॻाल्हि जेका बाबा साईं जन चई त बाबा हिते असीं हिकिड़ो रोल प्ले करणु आया आहियूं, असीं हिकिड़ो पंहिंजो किरदारु निभाइण आया आहियूं। मूं त ॾिनो आहे साथ सदाईं, हाणे अव्हां जो वारो आहे। को साथ ॾे, को साथ छॾे, असीं नींहं निभाए वेंदासीं। ऐं तव्हां जेके स्पिरिचुअल चिल्ड्रन ऑफ कलंदर शाह, your shepherd is Kalandar Shah. You have to follow his rules and his way of life, and you are following it. इहो ई भित धड़ी जो बैत ते पंहिंजी जॻह वठंदसि त हलो हलो गोरीअ नाज़ुक जिनी जो नी गंधिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। हिकु आख़िरी ॻाल्हि फैसल जी, फैसल खे ॾिठमि ॻाल्हि यादि अची वई त आउं उस्ताद आहियां। बाबा साईं जन जी बि इहा ई फितरत, हर उस्ताद जी इहा फितरत हूंदी आहे। आफ्टर टेकिंग द क्लास, छो जो हिकिड़ो 30 आवर्स जो 1 कलाक जो क्लास वठण खां पोइ, हिकु क्लास वठण खां पोइ एतिरी स्टेमिना थी थिए ज़ाया एनर्जी जेतिरी 1 किलोमीटर रनिंग सां थी थिए, फास्ट रनिंग सां। तो क्लास खां ॿाहिरि निकितसि, फैसल बि फ़क़ीर माण्हू, बोर्ड ऐं मार्कर कोन वाटे, हू क्लास त वठी था, क्लास खां पोइ सॼी बाहि छॾियमि फैसल मां। कुझु देरि खां पोइ बाबा साईं फरमायो त वञ ऐं फैसल खां माफ़ी घुर, वञ ऐं फैसल खां माफ़ी घुर। पोइ वरी फैसल बि ही हैज़ लर्नड मेनी थिंग्स। उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि आहे त पंहिंजी कावड़ खे कंट्रोल करणु। पोइ वरी फैसल खे चाहियो मां प्यारे राज़ी करे छॾियो। फैसल बि वॾो ख़ुशि नसीबु आहे, तव्हां बि सभु ख़ुशि नसीबु आहियो।
मूंसे ॾिठा मां जिनी ॾिठो पहिरें ॾिनी संदी ॻाल्हि अहिड़ी। महिरबानी, लख थोरा।